नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। वक़्तां के तंगवाणी मां ख़बर ॾींदा हलूं त तंगवाणी वेझो ॻोठ मोहम्मद उमर ऐं सदौर खान ॾाणी जे रवासिन सरसो डिस्ट्रिक्ट इंचार्ज मंज़ूर जलबाणी ऐं यूसी इंचार्ज मंज़ूर बलकानी गरीब मुस्तहकन खां 10,000 रिश्वत तलब करण खिलाफ़ अॼु 14 ॾींहं बि एहतिजाज जारी कयो वियो आहे। उन मौक़े ते परवेज़ ॾाणी, सुनील माड़वाई, लियाकत चाचड़, जानिब नदवाणी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सरसो यूसी इंचार्ज मंज़ूर बलकानी गरीब मुस्तहकन लाइ आयल चौपाए माल लाइ 10,000 रिश्वत घुरी रहियो आहे। असां गरीब 10,000 किथां खां आणियो रिश्वत जे इनकार ते पीएसी करण खां इनकार करे छॾे थो। इन्हनि वधीक चयो त एंटी करप्शन अड़काणो डीसी कश्मीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त खुदारा फौरन नोटिस वठी मंज़ूर बलकानी खे हटाए हिकु ॿियो ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे असां गरीबनि सां इंसाफ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।